सवाल कयो आहे निसार अली कल्होड़ो। उहो त चए त जेकॾहिं का ज़ाल मुड़ुस खां हम बिस्तरी जा पैसा वठे पोइ हम बिस्तरी करण जे उन जे लाइ छा हुकुम आहे? अल्लाहिर रहमानिर रहीम। कंहिं बि औरत जे लाइ मुड़ुस खां हम बिस्तरी जे एवज़ पैसा वसूल करणु जाइज़ न आहिनि। हिन जे करे त मुड़ुस जेके बि ज़िंदगी जो हम बिस्तरियूं आहिनि उन जा पैसा महर जी सूरत में पहिरियां अदा करे चुको आहे। हाणे हम बिस्तरी करणु मुड़ुस जो हक़ु आहे। जेकॾहिं औरत उनखे बग़ैर कंहिं शरई उज़र जे रोके थी त उहा गुनाहगार थींदी ऐं उनजो हक़ु मारे रही आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत जे लाइ सख़्तु वईदात बयानु फ़रमायूं आहिनि जेका बग़ैर कंहिं शरई उज़र जे मुड़ुस खे हम बिस्तरी करण खां मना करे थी। जीअं बुख़ारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, इज़ा दअर रजुलु इमरतहु इला फिराशी फअबत फबात गदबान अलैहा लअनतहल मलाइकतु हत्ता तुस्बिह। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खे हम बिस्तरी जे लाइ पाण ॾांहुं सॾे थो ऐं उहा औरत इनकार करे थी छॾे ऐं उहो मुड़ुसु हिन हाल में राति गुज़ारे थो जो उन ते कावड़ियल आहे, पोइ अल्लाह जा मलाइक उन औरत ते सुबुह ताईं लानत ऐं फिटकार कंदा रहनि था। ऐं फ़िक़ह जे मोतबर किताब अल इख़्तियार जे अंदरि आहे त अनल महर मुक़ाबलुम बि जमीइल वतआत। बेशक महर पूरी ज़िंदगी जी हम बिस्तरियुनि जे मुक़ाबले में आहे। इन मां मालूम थियो त जेका महर आहे उहा वती जे एवज़ आहे। हाणे इहो मुड़ुस जो हक़ु आहे। पर जेकॾहिं औरत खे मुड़ुसु ख़र्च पको नथो ॾिए, छा इन सूरत में हम बिस्तरी जे लाइ पैसा घुरी सघे थी या न? त उन जे लाइ अर्ज़ु आहे त उन सूरत में बि पैसा नथी घुरी सघे। अलबत्ता जेकॾहिं मुड़ुसु ख़र्च पको नथो ॾिए त उनखां खुलो वठण जी मजाज़ आहे। खुलो वठी सघे थी, तलाक वठी रुख़्सती जुदा थी सघे थी, पर हम बिस्तरी खां उनखे मना नथी करे। हा, जेकॾहिं औरत खे महर मुड़ुसु अदा नाहे कई त उन सूरत में औरत उनखे मना करे सघे थी। यानी ईअं चएसि त मूंखे पहिरियां महर अदा कर, पोइ ऐं हम बिस्तरी जे लाइ तोखे इजाज़त ॾींदसि, त पोइ उनखे रोकण जी इजाज़त आहे। उहो बि पहिरीं मरतबा। हिकु मरतबा जेकॾहिं इजाज़त ॾेई छॾी त हाणे उनखे मना करण जी इजाज़त नाहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।